हालाणी में माउ जे खीर जे ॿार लाइ अहमियत बाबति जागरूकता रैली कढी वई। ॼमंदड़ ॿार खे सभ खां पहिरियां 1 कलाक जे अंदरि पंहिंजे माउ जो खीर पीआरणु लाज़मी आहे। डीएम मेजर रिटायर्ड मोहसन कलड़ो जी हिदायत ते डिस्ट्रिक्ट न्यूट्रिशन कोऑर्डिनेटर अमजद अली सुमरो PPHI RHC हालाणी सेंटर JMS डॉक्टर ज़ुल्फ़कार अली सहतो वारड़नि जे डॉक्टर शोएब मेमन डॉक्टर ज़ुल्फ़कार घांगरू MNCH कोऑर्डिनेटर डॉक्टर अज़हर राजपर डॉक्टर अमरीन फातिमा ॿियनि जी अॻवानी में माउ जे खीर जे ॿार लाइ अहमियत बाबति जागरूकता रैली कढी आगाही ॾिनी वई। इन मौक़े ते माहिर डॉक्टरनि चयो त हर नए ॿार पैदा थींदड़ खे सभ खां पहिरियां 1 कलाक जे अंदरि पंहिंजी माउ जो खीर पीआरणु लाज़मी आहे। माउ जी खीर ॿार खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाइण जी क़ुवत पैदा कंदो आहे। हुन वधीक चयो त हर माउ खे घुरिजे त हू ॿार खे 6 महीननि ताईं सिर्फ़ु पंहिंजो खीर पीआरे। उन सां ॿार जी बहितर खुराक ऐं माउ जी बि सिहत बहितर रहंदी आहे। 1 अगस्त खां 7 अगस्त ताईं जागरूकता रैली कढण जो मक़सदु माण्हुनि खे आगाही ॾियणु आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।